लाईंदे लाईंदे त पल्ले गंज पाईंदे लाईंदे त पल्ले गंज पाईंदे मदीने जे घोट साल लाईंदे लाईंदे त पल्ले गंज पाईंदे लाईंदे त पल्ले गंज पाईंदे उजरो पंहिंजो कलब कंदो करे इसम नबीअ जे जो अदब कंदो करे ओ उजरो पंहिंजो कलब कंदो करे इसम नबीअ जे जो अदब कंदो करे नेणन ते इहो नाम चुमी चाहींदे चाहींदे त पल्ले गंज पाईंदे लाईंदे त पल्ले गंज पाईंदे मदीने जे घोट साल लाईंदे लाईंदे त पल्ले गंज पाईंदे लाईंदे त पल्ले गंज पाईंदे प्यारे नबीअ जी पकड़े दामन सुभान अल्लाह अदा इज्जत माणी सभिनी गुलाम ने सुभान अल्लाह है पंहिंजी तकदीर खे जे ठाहींदे ठाहींदे त पल्ले गंज पाईंदे लाईंदे त पल्ले गंज पाईंदे मदीने जे मीर साल लाईंदे लाईंदे त पल्ले गंज पाईंदे लाईंदे त पल्ले गंज पाईंदे शोभन अहिड़ी शोभन अहिड़ी सेठ खटे थो सुभान अल्लाह निविड़त वारो नेठ खटे थो भाऊ घट पाण खे जे भाईंदे भाईंदे त पल्ले गंज पाईंदे लाईंदे त पल्ले गंज पाईंदे मदीने जे मीर साल लाईंदे लाईंदे त पल्ले गंज पाईंदे लाईंदे त पल्ले गंज पाईंदे छाए हर को जाने सुभान अल्लाह कंडियारे में रहा थो सिंधु थी सुञाणे सुभान अल्लाह हिकिड़ी दावत आई मूंखे मीरपुर माथेलो खां पोइ मीरपुर माथेलो मूंखे हिकिड़े सनागर चयो ना तूफ़ान चयो त फ़कीर तोखे मीरपुर माथेलो महफ़िल मिली आहे तूं एॾहूं जूं महफ़िलूं कई नी त पोइ तूं भूरी मेंह अची वठी मूंखे चयईं मूंखे मदीने वारे घोट गंज ॾेई छॾियो आहे मीरपुर माथेलो मूंखे पाणो खणाणो थोरी अॼु मां ॾही वेंदुसि हे घोटगी जा माण्हू चरिया मौजो चई चई बीठा फोन ते आख़िरकार ॿियनि दोस्तनि खां ॿिनि खां फोनूं करायूं त वकील मंगियूं असां नातूं ॿुधियूं आहिनि मोबाइलनि में ऐं जेके पैसा चवे 5000 चवे 10000 चवे त मूं उन खे चयो त फी वठण वारे ते अलाह ऐं अलाह जे रसूल जी लानत आहे अलाह ऐं अलाह जे रसूल जी मां सदायां आशिक मदीने वारे जो अदा तव्हांजी दिलनि खे रोशन करण चां वरी चवांव त मूंखे 5000 ॾियो त पोइ अचां पोइ त क़यामत जे ॾींहुं हितां जो मुंहिंजे खल खे छिकींदा पेरनि खां वठी लाहे दोज़ख में उछलाए छॾींदा मूं चयो मूंखे तुंहिंजे 10,000 जी परवाह कान्हे मूंखे मदीने वारे घोट गंज ॾेई छॾियो आहे मूंखे गाॾी बि पंहिंजी ॾिनी अथई बाक़ी उन में जेको तेलड़ो पवंदो
जेको 1000-1500 जो घोट कीअं ताईं वधि में वधि 2000 जो। पर यार माण्हू पको मूंखे ॾे त पोइ अचां, माण्हू पको मूंखे न पियो ॾे। मूं चयो ईअं न त असां अचूं त वरी लभूं ई न, पोइ ड्रिगुसि। पर 2-3 माण्हुनि मूंखे चयो त वञ, ऐं उते 80,000-90,000 मोल ॾेई खे पवंदो आहे। मूं चयो मूंखे इहे ॻाल्हियूं न ॿुधाए, मूंखे डपु थो थिए। पैसा जीअं नी मूंखे घणा पवंदा आहिनि त मुंहिंजूं टंगूं लॻंदियूं आहिनि। इन करे मूं चयो मूंखे पैसनि जी लालच न ॾे, मूंखे जेकर मदीने वारे जे सीने में दर्द आहे, इहा मुंहिंजे लाइ मिल्कियत खोड़ा, छो त महबूब जे दर्द जो मज़ो ई पंहिंजो आहे। सुभान अल्लाह। अॼु मां मिसरो कहिड़ो हुयो? हा, हैसियत छा है हर को जाने, कंडियारे मेरा थो अदा सिंध थी सुञाणे। साईं अज़मी गुण यार जाजे गाईंदे, आईंदे त कल्ले गंज पाईंदे। हा हा लाईंदे त पल्ले गंज पाईंदे।